गुलाब जो गुलवटो 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 चंबेली जो गुलवटो अरे घणे जो आ गुल बाबा ये 1.5 लाख रुपए वा कुछ राय त करना था हाणे वठणो अथी त वठु बाक़ी मथो न हाणे अॻे मां खोड़ ग्राहक मोटाए छॾिया हिकिड़ो त हिन 60,000 एडवांस ॾेई वियो आहे एडवांस है मज़ाक तोड़ियो बाबा गुलाब जो गुलाब जो गुलवटो चंबेली गुलवटो बाबा अहिड़ी शइ तोखे पूरे पाकिस्तान में न मिलंदी गुलाब जो गुलवटो गुलवटो परे थी परे वरी ॿिया ग्राहक ईंदा हल चंबेली गुलवटो ज़मीन लाइ VIP बिज वटो अरे जाई गुलाब जो गुल आहे बाबा हथ न लाइ गुलाब जो गुल विञाईंदे परे को ॻाल्हाए चरे वांझा यार दे मां के गुलाब जो गुल दे पैसा दे 1.5 लाख रुपया दे 1,45,000 त मां हिन ते ख़र्च कया कुल 5,000 बचा के गुलाब जो गुल लगे त नथो हल 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 तोखे यकीन न आहे तोखां वधीक अमीर माण्हुनि खे असां मोटाए छॾियो हे गुल न ॾिनो वरी तू चए थो गुलाब जो गुल न अहिड़ो घर में अथव वालेकुम अस्सलाम अदा असांखे गुल खपे तो वर्ल्ड कप में रखदासीं असां महिरबानी करे ॾे हे असांखे शीशे में बंदि कंदासीं हाणे क्रिकेट शुरू थिए थी वॾेरे मां खे मोकिलियो आहे गुल असांखे ॾे असां बाग में हणंदासीं ऐं जेको आहे वर्ल्ड कप लिख हा यार हे बिजू भलो ॾींदो हे शीशे में बंदि कजो हिनखे मथां ॿाहिरि रखो हिनखे हवा लॻंदी न ख़राबु थी वेंदो न न असां शीशे में बाक़ाइदा बंदि कंदासीं ठीकु आहे वर्ल्ड कप शुरू थिए थो हाणे हा इंशाल्लाह हे रखंदो त पाकिस्तान कप खटींदी ठीकु आहे बसि ठीकु आहे मां अची बंगले ते पैसा वठांव थो ठीकु आहे बसि हाणे गुल हल गुल